एहतसाब अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमेरिका में मिल्कियत वारी केस में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान खान खे आणींदड़ ग़लतीअ जो एतराफ़ करे चुका आहिनि। बाक़ी असीम ग़लतीअ जो इज़ालो कीअं कयो वेंदो इहो अल्लाह थो ॼाणे, पर पीटीआई जी हुकूमत मुद्दो पूरो न कंदी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में आसिफ अली ज़रदारी जी अमेरिका में मिल्कियत बाबत केस जी ॿुधणी थी, जिते अॻूणो सदर पेश थियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी केस में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक एच नायक दलील ॾींदे चयो त नए ऑर्डिनेंस बाद नेब केस में जवाबदारनि जी मंज़ूरी लाइ एहतसाब अदालत खे अख़्तियार मिली विया आहिनि। एहतसाब अदालत गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾे। आसिफ अली ज़रदारी जे वकील जा दलील ॿुधण बाद एहतसाब अदालत अॻूणे सदर जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि 5 लख रुपयनि जा ज़मानती काग़ज़ जमा कराइण जी हिदायत पिणु कई। अदालत नेब खे अमेरिका में मिल्कियत बाबति केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी खां पिणु रोके वरितो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त इमरान खान खे आणींदड़ ग़लतीअ जो एतराफ़ करे चुका आहिनि। बाक़ी अज़ीम ग़लतीअ जो अज़ालो कीअं कयो वेंदो उहो अलाह ई ॼाणे थो, पर पीटीआई जी हुकूमत मुद्दो पूरो न कंदी। मरियम नवाज़ बाबति पुछियल सवाल जे जवाब में अॻूणे सदर चयो त मरियम नवाज़ हुन लाइ धीअरनि जी आहे, न्याणीअ ते हू कहिड़ो तबसरो करे सघे थो। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस बाबति ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त राणा शमीम जेका ॻाल्हि कई उहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। अॻूणे सदर चयो त जस्टिस कयूम ऐं बैरिस्टर सैफुर रहमान ऑडियो स्कैंडल में भी वो ही कुछ चयो हुयो हो। रास्ता देख चुके हैं, आपको याद है कि टेप थी सैफुर रहमान की जो कुछ और दोस्तों की कयूम के साथ, जस्टिस कयूम के साथ, ये रहा हमारी देखी। इमरान खान की हुकूमत में उनके इत्यादी भी नाराज हो गए हैं, अब तो काउंटडाउन शुरू हो चुका है। फिलहाल उनने जो उसको लाए हैं वो एडमिट कर रहे हैं कि गलती हो गई, मगर अब कैसे करेंगे गलती को जरूरत ये अल्लाह को पता और सिर को पता। इमरान खान 5 साल पूरे कर रहे हैं, लग रहा है थोड़ा सा इंशाल्लाह ना करेंगे।